सरहद में सिटी एक्शन कमेटी ऐं यंग मलिक इताद पारां चेयरमैन इंजीनियर अहमद अली मलिक, मोहम्मद अली साजिद, लियाकत अली अंजुम, एडवोकेट अब्दुलसलाम मुगल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सरहद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में रहंदड़ मिसकिन माण्हुनि ऐं ॾिहाड़ीदार तबिके जे पोरितनि जे घरनि में 200 खां वधीक राशन जा थेला ऐं उन्हनि जे घरनि ताईं पहुचाया विया। उन मौक़े ते यंग मलिक इतिहाद ऐं सिटी एक्शन कमेटी जे चेयरमैन इंजीनियर अहमद अली मलिक जो चवणु हो त मीर हमज़ा ख़ान सुंदराणी ऐं ॿियनि मुखैर हज़रात जे तावन सां हर साल सभई मुस्तहिक ख़ानदाननि में राशन विरहायो वेंदो आहे ऐं हाणे बि 200 खां वधीक मुस्तहिक ऐं ग़रीब ख़ानदाननि में राशन विरहाइण बैदि जल्द ॿियनि में ज़रूरतमंदनि ख़ानदाननि में राशन जा थेला उन्हनि जे दरनि ते पहुचाया वेंदा। हुनजो वधीक चवणु हो त यंग मलिक इतिहाद ऐं सिटी एक्शन कमेटी सरहद पंहिंजी मदद पाण त ग़रीब माण्हुनि जी वस आवर मदद करे रहियूं आहिनि ऐं असांजो अज़म आहे त ग़रीबनि ख़ानदाननि जी माली सहायता पिणु कई वेंदी। उन मौक़े ते जानदेव शाह, आमिर मलिक, एजाज़ अली मलिक, कामरान मलिक, इमरान मलिक, आसिफ़ अली समेत ऐं ॿिया समाजी वर्कर पिणु मौजूदु हुआ।